मूं तव्हांखे ॿुधायो हुयो जेके तव्हांजे टेस्टुनि में अक्सर MCQs ईंदा आहिनि डेफिनेशन्स जा, इवन नंबर कीअं सुञाणजनि, ऑड नंबर कीअं सुञाणजनि, प्राइम नंबर कीअं सुञाणजनि ऐं कंपोज़िट नंबर कीअं सुञाणजनि। उन खां पोइ आयासीं पाण डिमास ते, त होल नंबर जो डिमास कीअं, मतिलबु तव्हांखे सॼा आदत मिलियल हुजनि, वंडब हुजे, ज़रबब हुजे, जोड़ब हुजे, कटब हुजे, उहो पाण होल नंबर में सिखिया हुआसीं। ऐं अॼु मतिलबु लास्ट क्लास में मां तव्हांखे पॉइंट्स जी जस्ट इंट्रोडक्शन करायो हुयुमि ऐं उन खां पोइ तव्हांखे मां एडिशन ताईं माना क्लास पंहिंजो ऑफ थी वियो। त अॼु साॻी टॉपिक खे अॻिते वधाईंदासीं। त मूं तव्हांखे ॿुधायो त पॉइंट्स जी एडिशन एंड सब्ट्रैक्शन कीअं कबी आहे। मतिलबु त हीउ तव्हांजो को बि नंबर आहे 3, 4, 5, हिनखे तव्हां प्लस कंदा 8 सां, ओके। त मूं तव्हांखे कंडीशन नंबर्स जी ॿुधाई हुई बाबा, त हर नंबर खां पोइ पॉइंट हूंदी आहे, त पोइ हिते बि तव्हांजी पॉइंट हूंदी, ठीकु आहे। त पोइ मूं तव्हांखे पॉइंट्स जी एडिशन ईअं ॿुधाई हुई त बाबू पॉइंट जे हेठां रखबी, पॉइंट खां जेके राइट वारा हूंदा उहे राइट साइड ते, लेफ्ट वारा लेफ्ट साइड ते। मतिलबु इहे पॉइंट तव्हांजी लोकेशन आहे। हीअं सम्झो त हीअ तव्हां पॉइंट हिते तव्हां वेठा आहियो, ठीकु आहे। जेके तव्हांजे लेफ्ट हैंड ते नंबर हूंदा उहे तव्हां लेफ्ट हैंड ते रखंदा, जेके तव्हांजा राइट ते हूंदा उहे राइट ते रखंदा, ठीकु आहे। त असांखे ख़बर आहे त हर नंबर खां पोइ पॉइंट हूंदी आहे। त हिते असां 8 रखंदासीं, पॉइंट जे हेठां रखंदासीं, 3 ऐं 4 सेम रखंदासीं, ओके। त हीअ छा थी वेंदा के सॉल्यूशन असां रखंदासीं 2.34 पॉइंट जे हेठां। त हीअ जेको 8 आहे तव्हांजे राइट हैंड ते आहे, त 8 हिते रखंदा, हिते कुझु कोन्हे, मतिलबु असां पंहिंजा 0 रखी सघूं था। जीअं मूं तव्हांखे ॿुधायमि त पॉइंट खां पोइ 0 जी का बि अहमियत न हूंदी आहे, ठीकु आहे। हिनखे प्लस कंदासीं, हीअ थी वेंदा तव्हांजा 4, हीअ तव्हांजा 3, सेम पॉइंट जी जॻह ते 8 ऐं 2 10। दिस इज़ यूअर आंसर। इहे MCQs में अहिड़ियूं शयूं में बि जेकॾहिं हिन में न अचनि, तव्हां स्क्वायर रूट छॾाईंदे, तव्हां परसेंटेज में, तव्हां ऑलजबरा में इन्हनि जो काफ़ी इस्तेमालु ॾिसंदा, ठीकु आहे। त तव्हांखे नोट यादि हूंदा, तव्हां किथे बि वञो, चाहे उहे पॉइंटनि जा नंबर हुजनि, चाहे होल नंबर हुजनि, चाहे ऑलजबरा हुजे, चाहे परसेंटेज हुजे, कानून इहो अप्लाई थींदो। कानून नंबरनि जो कॾहिं बि मट कोन थींदो, ठीकु आहे। इज़ यस I gonna tell, माना हींअर मां माइनस वारो ई प्रॉब्लम खणण वारो आहे, ठीकु आहे। लेट मी डिफाइन एंड हैविंग दैट, सही आहे न। हाणे माइनस वारो ई प्रॉब्लम खणंदासीं, ठीकु आहे। मसलन हीअं हुजे तव्हांजो 11.34, ओके, हीअ तव्हांजो प्रॉब्लम आहे। ऐं ॿियो प्रॉब्लम आहे तव्हांजो -19.32, ओके, ठीकु आहे। त हाणे मूं तव्हांखे पहिरें ॾींहुं बाबा इहा तव्हांखे मूं डेफिनेशन ॿुधाई हुई, तव्हांखे कंडीशन ॿुधाई हुई त हमेशह वॾनि मां नंढा कट कबा आहिनि। ऐं तव्हां पॉइंट्स में वॾा या नंढा कीअं सुञाणींदा, असां जेके पॉइंट्स खां पहिरियां नंबर हूंदा न, उन्हनि मां ख़बर पवंदी त केरु वॾो आहे केरु नंढो आहे, ठीकु आहे। त हिते पॉइंट्स खां पहिरियां घणा आहिनि 11, हिते पॉइंट खां पहिरियां घणा आहिनि 19, त पोइ वॾा 11 या 19 आहिनि, त माना असां 19 मां 11 कट कंदासीं। त हीअ असां रखंदासीं -19.32। ऐं मूं तव्हांखे ॿियो बि नोट ॿुधायो हुयो त जॾहिं बि माइनस जी रक़म वॾी हूंदी त जवाबु छाजो ईंदो, माइनस जो ईंदो, ठीकु आहे। त हाणे छा कंदा, पॉइंट जे हेठां 11, हिते छा रखंदा 3 ऐं 4, ओके, ही प्लस जान, ठीकु आहे। असांखे इहा त ख़बर आहे त आंसर असांजो छाजो ईंदो, माइनस जो ईंदो। हाणे ॾिसो हिते तव्हांजा 2 आहिनि, हिते तव्हांजा 4 आहिनि, त असां कॾहिं बि नंढी रक़म मां वॾी कट कोन था करे सघूं। त असां छा कंदासीं, इन भर वारे खां हिकु हिन खे वठी ॾींदासीं। हीअ घणा थी वेंदा, हीअ 12 थी वेंदा। हिते तव्हांजा छा बचंदा, हिते तव्हांजा 2 बचंदा, ठीकु आहे। त 12 मां 4 वञनि 8 बचंदा, ठीकु आहे। हिते तव्हांजा छा बचा, 2 बचा। हिते तव्हांजा 3 आहिनि, पॉइंट जी जॻह रखी छॾियो। वरी बि जेका तव्हांजी 2 रक़म आहे हेठि वॾी आहे, मथे नंढी आहे, त असांखे मथे रक़म छा खपे, वॾी ठाहींदासीं। त असां हिकु हिन में 9 खां वठी ॾींदासीं। हीअ घणा थी वेंदा 12, हिते घणा बचंदा 8। त पोइ 12 मां 3 वञनि 9 बचा, हिते 8 बचा, 8 मां 1 वञे 7 बचा, ऐं हिते तव्हांजो 1 बचो। दिस इज़ यूअर आंसर।
अच्छा नो ॾिसो 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 ठीकु आहे अच्छा 1 मां वञनि 0 ओके ओके ठीकु आहे त मतिलबु हाणे तव्हांजी वैल्यू छा बची माइनस में मतिलबु माना का बि नंबर ते सोचबो ईअं माना MCQs पॉइंट्स जा सिर्फ़ु तव्हांजी हू सोच ॾिसंदा त तव्हां नंबर सुञाणे सघो था या न मां हींअर बि MCQs अहिड़ा ई 2-3 टेस्टुनि में मूं ॾिठा आहिनि त पर सिर्फ़ु ईअं आहिनि सिर्फ़ु तव्हांखे ख़बर अचणु घुरिजे त पॉइंट किथे ईंदी आंसर माइनस जो ईंदो या आंसर प्लस जो ईंदो ओके यस यस 0.75 माइनस 0.375 okay this is this gonna to the live in real line I gonna discuss it in means the friction form जॾहिं पाण फ्रिक्शन में ईंदासीं न त पोइ मां तव्हांखे रियल लाइन ठाहे ॾेखारींदुसि त तव्हांजा कहिड़ा नंबर वॾा था थियनि ऐं कहिड़ा नंबर नंढा था थियनि ठीकु आहे जेकॾहिं हाणे हिते जल्दी में मां स्टेप खणंदुसि त माना तव्हां मां मेजॉरिटी इन शइ खे टच कंदी पर माना मेजॉरिटी इन शइ खे टच न कंदी माइनॉरिटी इन शइ खे सम्झी वेंदी ठीकु आहे त अॻिते हली करे जॾहिं मां रियल नंबर जी लाइन खणंदुसि ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि त तव्हांजो 0 वॾो माइनस जो 1 वॾो माइनस जा 2 वॾा माइनस जा 3 वॾा माइनस जो 0 पॉइंट वॾो 0.1 वॾो माइनस जो 0.2 वॾा माइनस जा 0.3 वॾा ठीकु आहे एडिशन खां पोइ अचो तव्हांजो आहे नंबर हींअर मल्टीप्लिकेशन ते इन एंड वी गोना डिस्कस दैट ठीकु आहे हाणे आहे असांजी पॉइंट्स जी मल्टीप्लिकेशन एज सिंपल जीअं तव्हां मल्टीप्लाए कंदा आहियो इन में को बि डिफरेंस कोन्हे मसलन तव्हांखे हीअं ॾेई छॾे 4.13 इंटू 0.4 ठीकु आहे मतिलबु हुनजो मेन जेको MCQs में कैरेक्टर हूंदो हू तव्हांखे चेक कंदो त तव्हांखे पॉइंट्स जी मल्टीप्लिकेशन अचे थी या नथी अचे माना तव्हां पॉइंट केतिरनि अददनि खां पोइ था रखो या पहिरियां था रखो ठीकु आहे एज यूजुअल सॉल्यूशन ठीकु आहे असां छा कंदासीं 4.13 इंटू 0.4 मतिलबु हाणे तव्हां पॉइंट भुलिजी वञो हाणे तव्हां इहो न सोचो त असांखे पॉइंट मिलियल आहे ऐं पॉइंटनि में ज़रब करणी आहे सम्झो ही पॉइंट आहे ई कोन सम्झो हिते पॉइंट कोन्हे हिते बि पॉइंट कोन्हे का ओके सिंपल मल्टीप्लिकेशन अचे थी असां छा कंदासीं पहिरियां चइनि सां ज़रब कंदासीं 3 खे 4 त्रिकी 12 12 जो 1 मथे 1 चौको 4 4 1 5 4 चौको 16 ओके 4 ख़तम हिते असां छा ॾींदासीं मल्टीप्लिकेशन जी साइन असां कंहिं बि नंबर सां मूं तव्हांखे पहिरें ॾींहुं कंडीशन ॿुधाई त कंहिं बि नंबर सां जॾहिं 0 ज़रब थींदो त उहो नंबर छा थी वेंदो 0 थी वेंदो 0 3 सां ज़रब थींदो 0 थी वेंदो 0 1 सां ज़रब थींदो 0 थी वेंदो 0 चइनि सां ज़रब थींदो 0 थी वेंदो ओके इन्हनि खे लास्ट में एड कंदा आहियूं जीअं सिंपल मल्टीप्लिकेशन हूंदी आहे कयोसि 2 5 6 and 1 हाणे प्रॉब्लम आहे त असां पॉइंट किथे ॾियूं आंसर त तव्हांखे मूं ॿुधायो त पॉइंट तव्हां विसारे छॾींदा तव्हां पॉइंट विसारे छॾी हाणे पॉइंट खे मेमोराइज़ कयो त पॉइंट किथे हुई अचो काउंट कयो हिते 1 नंबर हिते 2 नंबर 2 अददनि खां पोइ पॉइंट आहे ठीकु आहे हिते 2 नंबरनि खां पोइ पॉइंट आहे ऐं हिते घणनि खां पोइ पॉइंट आहे हिते 1 नंबर खां पोइ पॉइंट आहे त 2 ऐं 1 3 टोटल घणा नंबर थिया 3 मतिलबु तव्हां आंसर में 3 नंबरनि खां पोइ पॉइंट ॾींदा हिकिड़ो तव्हांजो ही ॿियो ही टियों ही हिते तव्हां पॉइंट ॾींदव दिस इज यूअर आंसर ठीकु आहे हाणे मतिलबु इहो त तव्हांजे मथे में बि पॉइंट हुई ऐं हेठी वैल्यू में बि पॉइंट हुई अगरि हीअं हुजे ठीकु आहे हिते जॾहिं तव्हांजी सिर्फ़ु हिते बि सॉल्यूशन 4.34 इंटू 1 4 ओके हिते तव्हांजी सिर्फ़ु मथी वैल्यू में पॉइंट आहे ऐं हेठी वैल्यू में पॉइंट कोन्हे का कयोसि मल्टीप्लाए 8 ॿ त्रिकी 6 ॿ चौको 8 इंटू 4 3 4 एड कयोसि 8 6 4 10 जो 1 मथे 9 1 मथे घणा थिया 5 ओके हाणे घणनि नंबरनि खां पोइ पॉइंट ईंदी ॾिसो सिर्फ़ु असांजी हिन नंबरनि खां पोइ पॉइंट आहे न ही घणा नंबर आहिनि 2 नंबर आहिनि त 2 नंबरनि खां पोइ असां पॉइंट दिस इज यूअर आंसर दिस इज
your addition and subtraction and this is your multiplication. ऐं जेकॾहिं हाणे हीअं हुजे सिंपल एज तव्हांजी मथी जेका वैल्यू आहे न उहा तव्हांजी साॻी हुजे, हाणे तव्हांजी हेठि में पॉइंट अची वञे, ठीकु आहे, माना उते त हीअं माना हिन वर्टिकल वे में MCQs कोन हूंदा, उते तव्हांजा हीअं हूंदा 412 इंट 4.012. ओके, मतिलबु MCQs में तव्हां सभ खां पहिरियां ॾिसंदा त जेको तव्हांजो बेस्ड मल्टीपल हुजे न, तव्हां ॾिसंदा असांजी पॉइंट जेको आंसर हुजे न कहिड़ो आंसर आहे जंहिंमें 3 नंबरनि खां पोइ पॉइंट आहे, माना 2 आंसर तव्हांजा उहे हूंदा जंहिंमें या त 2 खां पोइ पॉइंट हूंदी या त 4 खां पोइ पॉइंट हूंदी या त 1 खां पोइ पॉइंट हूंदी। मतिलबु तव्हां 2 MCQs ॾिसण सां ई ग़लति करे वेंदा त जेको जवाबु अचे न जवाबु हमेशह ईंदो 3 नंबरनि खां पोइ जंहिंमें पॉइंट हुजे उन ते सोचिजो त जवाबु इन्हनि मां थी सघे थो, ठीकु आहे। कयोसि मल्टीप्लाई हिनखे 4121 इंट 2.012, ओके, 2 सां मल्टीप्लाई कंदा साॻियो 2 4 2 8, माना हीउ 2 सां मल्टीप्लाई थी वियो 2 ख़तमु, 2 ख़तमु त हितां वारी हिकु वैल्यू बि ख़तमु। अचो 1 सां 1 खे मल्टीप्लाई कंदासीं साॻियो 1 ईंदो ऐं 1 खे 2 सां मल्टीप्लाई कंदासीं साॻियो 2 ईंदो ऐं 1 खे 1 सां मल्टीप्लाई कंदासीं साॻियो 1 ईंदो ऐं 1 खे 4 सां मल्टीप्लाई कंदासीं साॻियो 4, छो त हिकु तव्हांजो यूनिटी आहे, ओके। हिते तव्हांजा घणा नंबर ख़तमु थिया, 2 नंबर ख़तमु थिया, हिनखे असां पहिरियों ख़तमु करे हाणे असां हिनखे ख़तमु कंदासीं। अचो 0 सां का बि नंबर ज़रब थिए जवाबु 0 ईंदो, मतिलबु 0 0 0 एंड 0, असांजा 3 नंबर ख़तमु थी विया, असां 3 नंबरनि ताईं हिनखे ख़तमु कंदासीं, ओके। हाणे 2 सां मल्टीप्लाई कंदासीं सेम एज 2 2 2 ज़ा 4 एंड 1 2 ज़ा 2 एंड 2 4 ज़ा 8। अचो हिननि खे एड कयो, ठीकु आहे, सेम 2 सेम 5 4 9 9 10 11 जो हिकु मथे 9 2 एंड 8, ओके। तव्हां हाणे ॾिसंदा त असांखे एंड में पॉइंट किथे हुजे, ठीकु आहे, 1 2 3 1 2 एंड 3, एतिरी वॾी वैल्यू कोन हूंदी आहे, इट्स फॉर यूअर अंडरस्टैंडिंग, माना तव्हांखे सम्झाइण जे लाइ उते सिर्फ़ु सिंपल वैल्यू हूंदी आहे ऐं वैल्यू में कुझु MCQs अहिड़ा हूंदा जंहिंमें तव्हां डिसाइड कंदा त पॉइंट में 1 खां 2 MCQs हर ऑप्शन में तव्हांखे ग़लति नज़र ईंदा, माना तव्हांजी सोच इहा हुजणु घुरिजे त पॉइंटनि वारी वैल्यू त मिली आहे, हाणे ॾिसूं त असांजो जेको फाइनल में जवाबु ईंदो आया प्लस में ईंदो आया माइनस में ईंदो या केतिरी पॉइंट्स खां पोइ ईंदो, ठीकु आहे। त जेकॾहिं अहिड़ी वैल्यूस अची वञनि पॉइंट्स जी एडिशन एंड सब्ट्रैक्शन त उनखे ईअं कबो आहे। तव्हांजे टेक्स्ट नंबर माना सिंध सिलेबस जे लिहाज़ खां तव्हांजो जेको क्लास 4 आहे न उहो सॼो हिननि ते डिपेंड आहे, इन खां ॿी का बि शइ कोन्हे। तव्हांजी पॉइंट्स जी एडिशन हूंदी, पॉइंट जी सब्ट्रैक्शन हूंदी, पॉइंट जी डिवीज़न हूंदी ऐं पॉइंट्स जी मल्टीप्लिकेशन हूंदी। जॾहिं तव्हां क्लास 4 खे खणी करे तव्हां पाण सॉल्व करणु शुरू कंदा यू गोना गेट अ गुड रिज़ल्ट फ्रॉम दैट, ओके, क्लियर, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं डिवीज़न हुजे मसलन 0.22 डिवाइडेड बाय 0.2, ओके। तव्हांखे मूं पहिरियों ॿुधायो त जेका वंड खां पहिरियां वैल्यू हूंदी आहे असां उनखे वंड में ई रखंदा आहियूं, मतिलबु 0.2 एंड 2, ओके। हिनखे असां वंड कंदासीं कंहिंसां 0.2 सां, ठीकु आहे। त असां अहिड़े फॉर्म में कॾहिं बि पॉइंट वारे नंबर खे डिवाइड कोन था करे सघूं, असां हिनखे होल नंबर में खणी ईंदासीं, मतिलबु जेका हिन जॻह पॉइंट पई आहे न हिनखे उहो हिते खणी अचो आख़िर में, सही आहे। जेकॾहिं तव्हां ॿाहिरें नंबर जी पॉइंट हिकु नंबर अॻिते था खणी अचो त इहो मैथ जो कानून आहे त जेके तव्हांजा वैल्यूस अंदरि आहिनि न उनखे बि तव्हां हिकु नंबर हेॾे खणी ईंदा, सही आहे। हाणे तव्हांजो छा बचो हिते, हिते तव्हांजो सिंपल 2 थी वियो ऐं मूं तव्हांखे ॿुधायां त कंहिं बि नंबर जे अॻियां 0 उनजी का बि अहमियत न हूंदी आहे, ठीकु आहे। हिते तव्हांजो 2 थी वियो एंड पॉइंट 2, ओके।
हाणे सिंपल तव्हांजी वंड आहे जेकॾहिं 2 जी 2 ते टेबल हिकु दफ़ा 2 2 में वियो दिस इज आंसर 0 ही तव्हांजी 2 ते असां ऑपरेशन करे वियासीं ठीकु आहे 2 ते ऑपरेशन कयोसीं असांखे रिज़ल्ट मिली वई 2 खां पोइ केरु आहे पॉइंट आहे न इहा पॉइंट मथे जंप कंदी ओके हाणे वरी असां छा कंदासीं 2 खे 2 सां वरी डिवाइड कंदासीं ही 2 लाइ ईंदे 1 टाइम जवाब छा आयो 0 ही तव्हांजो आंसर लाज़मी न आहे जेतिरा नंबर ॾिसो हीअं हुजे मतिलबु तव्हांजो हीअं हुजे ओके 2 वैल्यू हुजनि 3 वैल्यू हुजनि 5 हुजनि 4 हुजनि केतिरी बि हुजनि ॾिसो छा कंदासीं असां 1.224 डिवाइडेड बाय 0.02 गॉट इट हाणे असांखे नंबर छा खपे जंहिंसां वंड कंदासीं असांखे उहो होल नंबर खपे अंदरि भले असांजो नंबर जेको आहे डेसिमल में अची वञे को फ़र्क़ु नथो पए पर जंहिंसां असां वंड कयूं था उहो असांखे छा खपे होल नंबर खपे अचो ये पॉइंट आखिर में खणी अचोसि हिते ओके घणा टाइम खणी आहे मतिलबु तव्हां 2 चकर सफ़र कयो आहे त साॻे तरीक़े सां हितां बि इहा पॉइंट खणी अचो ठीकु आहे माना छा थींदो हिते तव्हांजा 2 थींदा 1 2 2.4 ओके हाणे हिनखे सिंपल डिवाइड कयो ॾिसंदे तव्हांजो हिकु 2 खां नंढो आहे असां कोन था टेबल हणी सघूं त असांजो कानून हूंदो आहे हाणे असां हिन ॿिन्हिनि खे गॾे टेबल हणंदासीं ठीकु आहे घणा चकर 6 टाइम ओके लाहींदासीं 2 ओके 1 टाइम 0 मतिलबु ॾिसो पॉइंट खां पहिरियां असांजा ऑपरेशन सभु पूरा थी विया ठीकु आहे त हाणे कंहिंजो वारो आहे पॉइंट जो माना पॉइंट खां अॻिते असां जल्दी जंप कोन कंदासीं पॉइंट जो कुझु न कुझु करिणो पवंदो त इहा पॉइंट मथे जंप कंदी ठीकु आहे लही ईंदा केरु 4 ठीकु आहे 2 2 4 ॾिसो तव्हांजो आंसर सही आहे या ग़लति आहे कीअं ख़बर पवंदी मल्टीप्लाए कंदासीं जेको तव्हांजो आंसर निकितो आहे तव्हां उनखे हिन सां मल्टीप्लाए कंदे जेकॾहिं तव्हांजी उहो हीअ साॻी वैल्यू अचे थी न त यू आर डूइंग करेक्ट अदरवाइज़ इनकरेक्ट ठीकु आहे मसलन ओके छा थींदो अच्छा हाँ मल्टीप्लाई बाय 2 2 2 4 2 एंड 12 पॉइंट घणनि खां पोइ ईंदी दिस यू गेट दिस आंसर जेकॾहिं तव्हांजो इहो आंसर साॻियो अचे थो त तव्हांजी वंड सही थियल आहे अदरवाइज़ यू गोना गोट रॉन्ग इट यस हाँ आई गोना टेल दैट ठीकु आहे ॻाल्हि ॾिसो ज़रब में तव्हांजी मर्ज़ी आहे ठीकु आहे त तव्हां पहिरीं वैल्यू हू था ज़रब करायो या पहिरीं वैल्यू ही था ज़रब में डज़न मैटर ठीकु आहे जेकॾहिं तव्हांखे एडिशन करणी आहे न एडिशन ऐं ज़रब इहे मैटर कोन था कनि पर सब्ट्रैक्शन मैटर कंदी ऐं वंड मैटर कंदी जेकॾहिं तव्हां हीअं कयो आहे न पहिरियां हिन खे हिते रखी हिन सां वंड कयो आहे त वॾो मैटर थिए हा वॾा फ़र्क़ु थियनि जवाब जा तज़ाद थिए हा ठीकु आहे वंड एंड कट इहे ॿई हिक ॿिए जा उलट आहिनि इहे ॿई चवंदा आहिनि जिथे असां सही आहियूं न असांखे सही जॻह ते रखो ठीकु आहे साॻे तरीक़े सां जेका तव्हांजी जोर ऐं मल्टीप्लिकेशन आहिनि न इहे तव्हांजा पाण में हिक ॿिए जा इनवर्स आहिनि जेकॾहिं असांखे एडिशन कुझु कोन थी चवे त पोइ असांखे ज़रब बि कुझु कोन चवंदी ज़रब में बि असांजी मर्ज़ी आहे पहिरियां अॻी वैल्यू सां पोइ वैल्यू ज़रब कयूं या पोइ सां अॻी कयूं एडिशन में बि असांजी मर्ज़ी आहे त कहिड़ी वैल्यू अॻे रखूं या कहिड़ी वैल्यू पोइ रखूं यस न आहे ठीकु आहे न जेस हा त मूं पहिरीं ॾींहुं बाबा कंडीशन इहा ॿुधाई सभ खां पहिरियां तव्हां सोचींदे त
त वॾी रक़म कहिड़ी आहे? हमेशह वॾी रक़म मां नंढी रक़म कट कबी आहे, ठीकु आहे। त ॾिसो ही तव्हांजा 11 नंढा आहिनि ऐं ही तव्हांजा 19 वॾा आहिनि, त पोइ असां 19 मां 11 कट कंदासीं, 11 मां 19 न, उहो वरी मल्टीप्लाय में थी वेंदो, ठीकु आहे। ही तव्हांजो स्ट्रेट फॉरवर्ड एडिशन एंड सब्ट्रैक्शन आहे, गॉट इट, ठीकु आहे। मतिलबु त तव्हांखे पॉइंट्स जी एडिशन बि सम्झ में अची वई, पॉइंट्स जी सब्ट्रैक्शन बि सम्झ में अची वई, पॉइंट्स जी मल्टीप्लिकेशन बि सम्झ में अची वई, पॉइंट्स जी डिवीज़न बि सम्झ में अची वई। इन खां वधीक जेको फर्दर मोर क्लास हूंदो, तव्हां चोथें क्लास जो टेक्स्ट बुक खणो, उन ते जेके पहिरियां तव्हांजा 5 खां 3 खां 5 चैप्टरनि जे विच में जेको प्रोसेस आहे न, सॼो तव्हांजो इहो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ जेको तव्हांजो मेन टॉपिक आहे, अॼु मुंहिंजे थोरो नज़र में गुज़रियो, मूं MCQs ॾिठा बि कंहिं अकेडमी जा, उन में प्लेस वैल्यू, ठीकु आहे। प्लेस वैल्यू छा हूंदी आहे? असांजी नंबर जी वैल्यू ॿुधाईंदा आहियूं त नंबर असांजो किथे लाइ थो करे। मसलन मां हीअं लिखां 1.4389, ठीकु आहे। हाणे MCQs में अची वञे त जेका इहा वैल्यू लिखियल आहे न, इहा घणा प्लेस आहे? 2 प्लेस आहे, 3 प्लेस आहे, 4 प्लेस आहे या 1 प्लेस आहे? त पोइ बाबू प्लेस ॿुधाइण जे लाइ असां छा कंदा आहियूं? हीअ असांजी पॉइंट आहे न, असां हिते स्टॉप कंदा आहियूं, ठीकु आहे। छा थो पुछे? प्लेस वैल्यू थो पुछे न, त पोइ प्लेस वैल्यू खां हिन डॉट खां हिन पॉइंट खां अॻिते असां नंबर काउंट कंदासीं, 1 2 3 एंड 4। घणा नंबर आहिनि? 4 नंबर आहिनि, त हीअ असांजी छा आहे? 4 प्लेस वैल्यू आहे, ठीकु आहे। ऐं इहो थोरो सिंपल आहे, माना क्वेश्चन हीअं टाइप जो अची सघे थो, जेकॾहिं मां हीअं तव्हां खां पुछां त which one is 4 place value? ओके, MCQs में ऑप्शन हीअं अची वञे 1.2030, ऑप्शन 1, ऑप्शन 2 2.1001, ऑप्शन C 3.001, ऑप्शन D all of these। ठीकु आहे। त जॾहिं बाबू ईअं पुछे न, मतिलबु जेके 0 मूं तव्हांखे ॿुधायमि त पॉइंट खां पोइ ऐं नंबर हुजे न ऐं आख़िर में 0 हुजे, उनजी का बि अहमियत कोन हूंदी अथव। ॾिसो हिते, ठीकु आहे, पॉइंट खां पोइ हिकु नंबर अची वियो, यस, 0 नंबरनि जे विच में आहे, हिनजी अहमियत आहे। नंबर खां पहिरियां 0 जी अहमियत, पॉइंट खां पहिरियां 0 जी अहमियत न हूंदी आहे। पॉइंट खां पोइ जेकॾहिं नंबरनि जे विच में 0 अची वियो त अहमियत हूंदी आहे। हिते बि ही थी वियो टे प्लेस खां पोइ तव्हांजो 0 आहे न, त पॉइंट खां आख़िर में नंबरनि केर बि पोयां न हुजेसि ऐं 0 हुजे न, हिनजी का बि अहमियत न आहे। माना ही तव्हांजो छा थियो? ही तव्हांजो 3 प्लेस थियो, 4 प्लेस न आहे। अचो, ही तव्हांजी प्लेस वैल्यू हिते 1 2 3 4 ऐं तव्हांजा जेके 0s अची विया न, उहे तव्हांजा नंबरनि जे विच में अची विया। माना हिते बि तव्हांजो 1 अची वियो, हिते बि तव्हांजो 1 अची वियो ऐं 0 तव्हांजे नंबरनि जे विच में अची विया, त इहा तव्हांजी कहिड़ी प्लेस वैल्यू आहे? इहा तव्हांजी 4 प्लेस वैल्यू आहे, ठीकु आहे। हाणे हिते ॾिसो, हिते तव्हांजा 2 0 नंबर जे विच में त अची विया, पर आख़िर में 0 अची वियो, हिनजी का बि अहमियत कोन्हे। ही बि तव्हांजो 3 प्लेस वैल्यू आहे एंड ऑल कोन थो थी सघे, छो त ही बि 3 आहे, ही बि 3 आहे एंड ही तव्हांजो 4 आहे। माना इहो क्वेश्चन, माना अहिड़ो 2 टे चकर माना अहिड़नि टाइप जा अची सघनि था, ठीकु आहे बाबा। क्वेश्चन ही मूंखे बिल्कुलु ज़हन में आहे, ठीकु आहे। माना जॾहिं रेशनल ऐं रियल नंबर जी पाण लाइन सुभाणे मुंहिंजो टॉपिक हूंदो, तव्हां पढ़ी अचिजो, पाण पढ़ंदासीं सुभाणे फ्रिक्शन।